वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा, मज़े में। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त अयाज़ जमाली, तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल जमाली स्टूडियोज़। यार अॼु व्लॉग जो को मौज़ो ई कोन थो मिले। रोज़ रोज़ साॻे ॻोठ साॻे उताक ते त माण्हू व्लॉग नथो ठाहे सघे। को मौज़ो मिले ई नथो जेको व्लॉग ठाहे। मुंहिंजो व्लॉग पूरो थिए 8-10 मिंट जो व्लॉग तो थिए घटि में घटि, पर को मौज़ो मिले ई कोन थो। असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आ, अव्हांजी ॻाल्हि छिड़ंदी आ, अव्हांजी ॻाल्हि छिड़ंदी आ। असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आ, अव्हांजी ॻाल्हि छिड़ंदी आ, अव्हांजी ॻाल्हि छिड़ंदी आ। असांजे लाड़ में लालण जुल्फन के जॾहिं का सांवरी जानम, अव्हांजे प्यार में लिखियल मुंहिंजो को गीत पढ़ंदी